वफ़ाक़ी वज़ीर फहमीदा मिर्ज़ा ऐं मोहम्मद मियां सूमरो चयो आहे त असां सिंध जो केस विढ़ी रहिया आहियूं। सिंध हुकूमत एहतसाब काढिजे थी। सिंध में बदइंतज़ामी चोट चढ़ियल आहे। सिंध हुकूमत हिकु बि रुपयो सूबे ते ख़र्च नाहे कयो। इस्लामाबाद में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फहमीदा मिर्ज़ा चयो त सिंध में रोड रस्ता तालीम ऐं सिहत जूं सहूलियतूं न आहिनि। माण्हुनि ट्रैक्टर ट्रालियुनि ते मरीज़नि खे अस्पतालुनि में खणी वञनि था। रोड रस्ता ख़राब हुजण सबबि माण्हू रस्ते में फोत थी वञनि था। हुन चयो त सिंध में स्कूलनि ऐं अस्पतालुनि अंदरि गॾे ॿधल आहिनि। सूबाई हुकूमत अवाम लाइ कुझु नाहे कयो। कुते जे चक खां बचाव जी वैक्सीन कोन्हे ऐं ॿार तड़पी तड़पी मरी वञनि था। हुन चयो त सिंध में जेको वॾो करप्ट आहे उनखे ओॾो वॾो उहिदो मिलियल आहे। सिंध काबीना चाहे थी त वफ़ाक़ खेनि पैसा ॾे पर ईअं न थींदो। मोहम्मद मियां सूमरो चयो त वफ़ाक़ ऐं सिंध जो केस विढ़ण लाइ असां आहियूं। हुकुमरान सिंध में शाहाणी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। अवाम उन्हनि खां हिसाब ज़रूरु वठंदो। हुन चयो त सिंध में इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी वियो आहे। पीपी हुकूमत कमु पाण न पई करे ऐं तनक़ीद वफ़ाक़ी हुकूमत ते करे रही आहे।